अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं मीर हसन सोलंगी तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध सलाम टीवी। अॼु तव्हांखे सिंध सलाम टीवी ते ॾेखारण वारो आहियां कबड्डी जंहिंखे कोडी कोडी बि सिंधी में चवंदा आहिनि। ऐं मूंसां गॾु हिन कोडी जो ऑर्गेनाइज़र आहे अब्दुल सत्तार ऐं हिनखे ॿिया बि तक़रीबन 2 उहिदा आहिनि। ऐं हिन खां पुछूं था अब्दुल सत्तार खां, जी अब्दुल सत्तार असांखे ॿुधायो तव्हांखे पहिरीं कहिड़ा उहिदा आहिनि? हिकु त सिंध कोडी एसोसिएशन जो खज़ानची आहे ऐं हिन खां पोइ कराची डिवीज़न कोडी एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी आहियां। ऐं अॼु असां सिंधी ॻोठ ज़िले मलीर में सिंध स्पोर्ट्स बोर्ड जे सेक्रेटरी साहब सैयद इम्तियाज़ अली शाह साहब जी हिदायतनि ते कोडी सिंध जी सकाफ़ती रांदि उनखे ऑर्गेनाइज़ करे रहिया आहियूं। छो त सिंध में पूरी सिंध में कोडी खेॾी वेंदी आहे, पर ख़सूसन कराची में जीअं तव्हां ॾिसो था त मज़दूर तबिको हूंदो आहे। असांजी कोशिशि हूंदी आहे त वधि में वधि हिते असां कोडी जा उहे रांदीगर पैदा करियूं। ऐं थोराइता आहियूं असां सैयद इम्तियाज़ अली शाह साहब जा, जिन कोडी जो इवेंट असांखे ॾिनो। ऐं अॼु असां काफ़ी महीननि खां पोइ, ईअं सम्झो त 1.5 साल खां पोइ वरी हिकु दफ़ो मैदान में आया आहियूं। ऐं गुज़ारिश कंदासीं स्पोर्ट्स डिपार्ट खां त हीअ प्रोग्राम आईंदा बि उहे कराईंदा रहनि ऑर्गेनाइज़। असां इंशाअल्लाह ताला तव्हांखे हीअ प्रोग्राम कराए ॾींदासीं ऐं सुठा बहितरीनु रांदीगर असां पैदा करणु चाहियूं था कराची डिवीज़न में। महिरबानी सैयद इम्तियाज़ अली शाह जो जेको हीउ प्रोग्राम ॾींदो आहे। ऐं हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं कोडी ऐं हाणे हलूं था थोरी देरि में कोडी जे तरफ़। ऐं वीडियो खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। हलूं था मलाखड़ा कोडी जे तरफ़। अब्दुल जब्बार छा पियो थिए, छा जी तयारी आहे? सर ये आहे अॼु कोडी जो मुक़ाबिलो आहे सिंधी ॻोठ में वरी कोडी जो मुक़ाबिलो आहे। ये सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां आहे? हाँ, ये सिंध गवर्नमेंट सिंध स्पोर्ट बोर्ड जी तरफ़ां आहे। ये मुंहिंजो ऑर्गेनाइज़र पंहिंजो ई आहे, पंहिंजो अब्दुल सत्तार ख़ासकली। अब्दुल सत्तार ख़ासकली तव्हांजा भाउ आहिनि? जी। हलो सही। जबरदस्त मुकाबलो जारी है। एजाज़ असलम कोडी कंदे कंहिंखे बि थप्पड़ ज़ोर सां न हणणी, फाउल थी वेंदो, उहा तव्हांजी महिनत ज़ाया थी वेंदी। थप्पड़ न हणणी, कंहिंखे जंबो न हणणी। जबरदस्त मुकाबलो। इहो मोहम्मद असलम, एजाज़ असलम पॉइंट चाचड़ पंहिंजी कामयाबी ॾियारी झूलेलाल टीम खे। हाणे ही हूंदो जी टीम जीअं त 10-12 मुकाबला करे चुकी है। ऐं वरी हींअर सिंधी ॻोठ में आवाज़ के मीर के तो जा रही है ना। मीर के ना इन्ने के जा सिर्फ याद है जगह बस तू तो कर कितने मीर के जा रहा उतने वाली बहुत स्पोर्ट्स डिपार्टमेंट का जंहिंमें सिंधी ॻोठ में ही शानदार कोडी जो मुकाबला असांखे कोठरा ॾिना। ऐं थोराइतो या ख़ुशूसियत अब्दुल सत्तार ऑस्ट्रेलियन सेक्रेटरी जनरल कराची डिवीज़न ऐं सिंध कोडी एसोसिएशन जो खज़ानची सैयद इम्तियाज़ अली शाह साहब जो, जंहिंमें असांखे साल खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर वरी हिकु मौक़ो ॾिनो आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि स्पोर्ट्स डिपार्टमेंट खां त महिरबानी करे कोडी जे लाइ ग्राउंड असांजे लाइ खोलिया वञनि। कराची में प्रोग्राम असांखे ॾिना वञनि त जीअं असां सुठा रांदीगर पैदा करे सघूं। मोहम्मद उस्मान कबड्डी कंदे अॻियां वधी रहियो आहे। मोहम्मद उस्मान जबरदस्त मुकाबलो। जबरदस्त मुकाबलो। साझ मुकाबलो मोहम्मद उस्मान पहलवान मोहम्मद उस्मान। अरे मीर उस्मान बढ़ो, आगे बढ़ो उस्मान, आगे बढ़ो। ये खेल कबड्डी जो तुम्हारी नस में है। जबरदस्त अग्या वधो, कोडी जारी है, मुकाबलो जारी है। बाज़ मुकाबलो बेहतरीन मुकाबलो, बेहतरीन कोशिश कई पर और खान से कामयाबी जारी है। लेकिन बड़ी हो रहा है, बड़ी कामयाबी हासिल कई। कोशिश कर रहे हो पर कामयाब न हुए। बेहतरीन मुकाबलो।
कबड्डी कोडी कोडी के मुकाबले जारी है। कोडी का मुकाबला जारी है। स्पोर्ट्स डिपार्टमेंट के ताउन से जबरदस्त मुकाबला ये था मीर कर रहे हैं मोदी नागरिक तो जी असांजो चैनल यूट्यूब जो भरे रहे हो न सॼी दुनिया ॾिसंदी आओ जबरदस्त मुकाबलो महाजन मुकाबलो बेहतरीन मुकाबलो पहलवान शौकत जो अॻियां वधियो है और इतनी सुने की पकड़ने की कोशिश करी। जबरदस्त मुकाबलो महाजन मुकाबलो जबरदस्त मुकाबलो मोहतरम जनाब सेक्रेटरी स्पोर्ट्स सैयद इम्तियाज अली शाह साहब की हिदायतन से कोडी जो मुकाबलो सिंधी गोठ में जारी है। जबरदस्त मुकाबलो जिले मलीर में कोडी जो ग्राउंड सजायो वियो है स्पोर्ट्स बोर्ड डिपार्टमेंट पारा। जबरदस्त मुकाबलो वहाँ जो मुकाबलो बेहतरीन मुकाबलो झूलेलाल कैप्टन शेर खान जो खिलाड़ी जो कोडी कंदे अॻियां वधी रहियो है। न्यू जनरेशन की टीम में तो आया बेहतरीन छक्कर हाणे कामयाबी वरी आखिरी खिलाड़ी है हींअर आखिरी खिलाड़ी बचो है जेको अॻियां वधी कोडी कंदे शेर खान जी टीम सां। जबरदस्त मुकाबलो जीअं त तव्हां सभई सिंधी ॿाहिर इहा रांदि बख़ूबी असां वाक़िफ़ आहियो। कानून सां 3 पल्ला थींदा आहिनि। 2 पल्ला जेका टीम खटे वञे थी उहा टीम कामयाब करार पाए थी। पहलवान शेर खान जी टीम जीअं त सरसू आहे जेका टीम अॻे सिंध गेम्स में जो मुकाबला करे थी मीरपुर ख़ास हैदराबाद शहीद बेनज़ीराबाद वाजे मुकाबलो शेर खान जीअं त शेर खान जी टीम खटे चुकी है। शेर खान जी टीम हिकु पालो हिकु ताड़ी वॼो भरपूर ताड़ी न रांदीगरनि जे हौसले जे लाइ शेर खान जी टीम जे लाइ हौसले जे लाइ ताड़ी हुजे। आओ ॿारनि सां गुज़ारिश कंदुसि त सियारे जो मौसम आहे जब्बार सां गुज़ारिश पहलवान अब्दुल जब्बार सां पाणी जबरदस्त मुकाबलो ही पहलवान आदम रंग जो कोडी अॻिते वधी रहियो आहे जबरदस्त मुकाबलो राज्य मुकाबलो न्यू जनरेशन की टीम खटी हुई रहती है पोजीशन में ईंदी है कराची में बेहतरीन कोशिश कई है रांदीगर बेहतरीन कोशिश कई है। सीटी जो इंतजार है अलीशर जे लाइ वही रहियो आहे पहलवान शेर मोहम्मद अब्दुल शकूर कैप्टन आहे अब्दुल शकूर जबरदस्त मुकाबलो तव्हांजे हिन सिंधी गोठ में पहुंची वही है। दिल्ली मलीर में बेहतरीन मुकाबला जारी है ग्राउंड में वहाँ जो मुकाबलो बेहतरीन मुकाबलो है। वहाँ जो मुकाबलो बेहतरीन मुकाबलो रांदीगर मोहम्मद खान पहलवान खान जो बेहतरीन लगे ताड़ी मोहम्मद खान मिला ताड़ी बेहतरीन नज़ारा तव्हांजे साम्हूं रिजवान खिलाड़ी है पहलवान रिजवान जेको बेहतरीन अंदाज़ वधी रहियो है ऐं होॾा मुकाबलो बेहतरीन मुकाबले की कोशिश इस तरह सर में पकड़ना नहीं चाहिए। जबरदस्त मुकाबले ये है पहलवान रिजवान को कामयाबी कैसी कामयाबी होगा हाजरीन दोस्तों ये पॉइंट दोबारा पे थे वापसी तव्हांजे साम्हूं थी रहिया आहिनि स्पोर्ट्स डिपार्टमेंट जो सेक्रेटरी सैयद इम्तियाज अली शाह साहब हिदायतन से स्पोर्ट्स डिपार्टमेंट डॉक्टर अब्दुल कयूम खानजादा साहब जी तव्हांजे वटि कोडी आहे हिकिड़ो ऐं
जेके मैदान में वेठल असांजा नौजवान अगर शौक़ रखनि था कोडी कोडी जो उन्हनि सां गुज़ारिश कोडी कोडी जे रांदीगर जेके बि शौक़ रखंदा उहे पूरे सिंध में मुक़ाबला करे सघनि। कोडी कोडी कराची जी टीमूं ॿई तव्हांजे साम्हूं आहिनि। सिंध गैंग जेके कई ज़िला मुक़ाबला कंदा आहिनि कराची कोडी मुक़ाबला करे नौजवाननि जीअं स्टूडेंट्स आहिनि सभई यूनिवर्सिटी जा के कॉलेज जा उहे मुक़ाबिलो करे रहिया आहिनि ऐं कॉलेज जा असांजा हिते आयो आहे त जीअं उहे निकिरे न को फोटो करे सघनि ऐं बाक़ाइदा उहे कामयाबी हासिल करे रहिया आहिनि। जेको पहलवान अब्दुल शकूर जेके शौक़ु रखंदा हुजनि कोडी कोडी सां ऐं उन्हनि खे फ्रीअ में बाक़ाइदा रजिस्टर कंदुसि ऐं फ्रीअ में उन्हनि खे कई मौक़ा मिलंदा। पहलवान मोहम्मद खान हिन वक़्तु मौजूदु हो ऐं पॉइंट हासिल करे मल पहलवान जेके मल सिखणु चाहिनि ऐं कोडी कोडी सिखणु चाहिनि उहे पहलवान सघनि था पहलवान आदम रन ताईं जेको पंहिंजी टीम खे कामयाबी हासिल कराइण जे लाइ कोडी कोडी कंदे अॻियां वधी रहियो आहे। पहलवान अब्दुल शकूर जी टीम ॾांहुं जेका स्टूडेंट जी टीम आहे ज़बरदस्त मुक़ाबिलो ॿिन्ही टीम जे विच में असां मौक़ो ॾेई रहिया आहियूं शागिर्दनि खे। वाह 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 अली शेर तुंहिंजी कोशिश कामयाबी वरी बस ओके अब्दुल पानी जो बंदोबस्त खिलाड़ियों के लिए जारी है। कुर्सी वारनि भाइरनि सां गुज़ारिश है महिरबानी करे हिन खां पोइ मलाखड़ो शुरू थियण वारो आहे। हिन खां पोइ मलाखड़ो करीब शुरू थियण वारो आहे। ज़बरदस्त मुक़ाबिलो बहितरीन मुक़ाबिलो पहलवान रिजवान खान जेको अॻिते वधी रहियो आहे पंहिंजी टीम खे कामयाबी हासिल करण जे लाइ। ज़बरदस्त मुक़ाबिलो ताज़ो मुक़ाबिलो बेहतरीन मुक़ाबिलो कोडी सिंध जी सकाफ़ती रांदि आहे जेका कराची में जैसे हिकु साल खां पोइ मौक़ो ॾिनो वियो आहे स्पोर्ट्स बोर्ड डिपार्टमेंट पारां सैयद इम्तियाज़ अली शाह साहिब जेके स्पोर्ट्स पारां असां थोरा ताईं बहितरीन मुक़ाबिला जारी आहिनि। तव्हांजे साम्हूं ॿई पहलवान सुठा रांदीगर नौजवान पहलवान रांदि बि तव्हांजी थोरी ध्यान हुजणु खपे। जेके बि स्टूडेंट्स हिते वेठल आहिनि असां उन्हनि खे चाहे वो स्टूडेंट आहे रांदीगर आहे रांदि कोडी कोडी सिखणु चाहे थो मल सिखणु चाहे थो त पहलवान बहराम ख़ासि पंहिंजो मोबाइल नंबर ॾेई वञे ऐं पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए पंहिंजो नालो लिखाए असां हुनखे भरपूर मौक़ो ॾींदासीं। बहितरीन मुक़ाबिले सुठी कोशिशि कई कामयाबी हासिल असां वटि जेके पहिरीं पोज़ीशन आहे ॿी पोज़ीशन वारे खे मिलंदा। ही फाइनल रांदि हमेशह तव्हांजे साम्हूं फाइनल मोहम्मद खान असांजो पठान रांदीगर मोहम्मद खान अच्छा एक प्लेयर है और उसने यहाँ पर आपके साथ काफी अच्छी पोजीशन दिलाई अपनी टीम को। अब अब्दुल शकूर उसके साथ बड़े मुकाबला जारी है। दोनों का अच्छा मुकाबला जारी है। जबरदस्त मुकाबला मोहम्मद खान आखिरकार ताली उधर खपे ताली रांदीगर के हौसले दिलाई ताली तवासा को दिखा रहे हो मैदान जो तवाजे सामने कराची डिवीजन और सिंध कोडी कोडी एसोसिएशन इन के ऑर्गेनाइज करे रही है। मोहम्मद पना नहर साहब असांजा सिंध जा सेक्रेटरी साहब
सोलंगी ऑर्गेनाइजिंग में अब्दुल सत्तार खास कोहली खजान जी कराची डिवीजन और टीमें फाइनल तक पहुंच चुकी हैं। उनका मुकाबला यूट्यूब के बाद शुरू आए जबरदस्त मुकाबले लाए आसाद को निकाल जा भराता है लगातार ठीक है जबरदस्त मुकाबले मीर शेर खान की टीम ज्यादा शर्फी हासिल करे रही है कामयाबी दो पल्ले में भी मीर वाह मीर वाह लगातार यूट्यूब पे मौजूद है मुकाबला कराया गया हुआ उन वक्त साहब जी निगरानी में आए असांजे सेक्रेटरी स्पोर्ट्स डिपार्टमेंट पारा अंडरग्राउंड जो पक्के पे फर्श पे थिया हुआ मुकाबला मीर हसन उनमें ॾाढा मुकाबला बेहतरीन कया हुआ मीर हसन चाचड़ आए तो पहलवान निखार जो है अॼुकल्ह हल विड़ी रहियो आहे उहो बि सुठो उनखे माना रांदि कई वाह मोहम्मद खान वाह जो मोहम्मद खान पहलवान आयो ऐं हिकु दफ़ो ॿीहर आख़िरी रांदि हेॾां मौजूद है कद में कदावर बेहतरीन खिलाड़ी असांजो मोहम्मद खान शेर खान जी टीम जो झूलेलाल टीम झूलेलाल टीम जो नालो आहे ॿ पल्ला शेर खान जी टीम खटे चुकी है हेॾा मलीर ज़िले खे मुबारक हुजे झूलेलाल टीम डॉक्टर मोहम्मद उस्मान गनी जी टीम पढ़ा लिखा यूनिवर्सिटी मां के कॉलेज मां वॾी महाराज जी इंशाअल्लाह असां मौजूद हाज़िरीन जीअं त अॼु तव्हांजे साम्हूं सिंधी ॻोठ में सिंध स्पोर्ट्स बोर्ड डिपार्टमेंट जे सेक्रेटरी साहब सैयद इम्तियाज़ अली शाह साहब जे हिदायतनि ते सिंध स्पोर्ट्स बोर्ड डिपार्टमेंट पारां कोडी सिंध जी सकाफ़ती रांदि कोठाई वई जंहिंमें फाइनली ॿ टीमूं पहुतियूं दिल्ली ईस्ट जी टीम जंहिंजे कैप्टन हो अब्दुल शकूर ख़ासकेरी ऐं हुनजो मदे मुक़ाबिलो दिल्ली मलीर जो झूलेलाल टीम जी जंहिंमें मीर चाचड़ हुनजो कैप्टन हो ऐं दिल्ली मलीर जी टीम उहा फाइनल ते बाक़ाइदा 38 पॉइंटनि ते कामयाब थी चुकी है ऐं अब्दुल शकूर जी जेका टीम हुई दिल्ली ईस्ट की उहा सिर्फ़ु 22 पॉइंट हासिल करे यानी कि सेकेंड पोजीशन में हासिल जिससे इकडे पाहिजे वा पैसा